नाज़रीन, मेहर शहर का रहवासी, वापडा मुलाजिम और यूथ यूनाइटेड अलायंस मेहर के अगवान असगर खोसो ने सिंध प्रेस क्लब पर सहाफ़ियों के सामने बाअसर लोगों के राज़ फाश कर दिए। इस हवाले से मजीद जानिए इलाही बख्श नसरुल्लाह सोलंकी की इस रिपोर्ट में। मेहर शहर का रहवासी, वापडा मुलाजिम और यूथ यूनाइटेड अलायंस मेहर के अगवान असगर खोसो ने सिंध प्रेस क्लब मेहर के सहाफ़ियों को बताया मोहम्मद याकूब भुट्टे पावेल जुणे जे मिठल ऐं उन सां गॾु 15 माण्हू गॾु हुया जॾहिं सुबुह जे टाइम ते जॾहिं असांजो ब्रदर ऐं ही सभु सुबुह जो कोर्ट में मौजूदु हुया, हाज़िरी ते वियल हुया, त हिननि पुलिस इंतज़ामिया सां मिली करे हिननि असांजे हिन नुक़सानु ॾिनो आहे। हिननि 30 लखनि जी असांजी प्रॉपर्टी खे नुक़सानु ॾिनो। तव्हांजो मक़सदु आहे की पुलिस बि हिननि सां गॾु आहे? बिल्कुलु पुलिस हिननि सां गॾु आहे, छो त तव्हांखे ख़बर आहे त मां मेहर जे हक़ सच लाइ लिखंदो आहियां, मेहर जे अमुन अमान लाइ लिखंदो आहियां, मेहर जे में थींदड़ करप्शन जे ख़िलाफ़ लिखंदो आहियां। वक़्त जी सरकार जा माण्हू ऐं पुलिस इंतज़ामिया हिन पावेल सां ॿधल आहिनि। To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon.